नौशरो फिरोज़ मां के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ गुलदन के आलमी ॾींहं के मौक़े ते सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ खां सुजागी वाक कढियूं, जंहिंमें DSO नौशरो फिरोज़ डॉक्टर मुख्तियार अहमद मेमन, सिविल सर्जन खादिम अली मंगरियो, AMSA डॉक्टर सईद अहमद जलबानी, DMSA डॉक्टर बदरुद्दीन अबड़ो, डॉक्टर आरिफ मुश्ताक उबोयो, डॉक्टर अब्दुर्रहमान सोलंगी ऐं ॿियनि चयो त गुर्दनि जो कमु खून मां ख़राब मादा ऐं वाधे पाणी साफ़ करे पेशाब जी शक्ल में ॿाहिरि कढणु आहे। गुर्दन उन्हनि उज़वनि मां हिकु आहे जंहिंखां सवाइ माण्हूअ जो जीअरो रहणु मुमकिन कोन्हे। अॼु गुर्दन जे आलमी ॾींहुं पूरी दुनिया में मल्हायो पियो वञे। अॼु माण्हुनि खे सुजागी बुकियुनि जे मुस्तक़िल ख़राबीअ खां बचण लाइ रैली कढी पई वञे। अॻवाननि चयो त बुकियुनि जूं बीमारियूं आम नुक़सानकार ऐं क़ाबिल इलाज आहे। हर ॾींहुं असांजा गुर्दा 200 लीटर खून साफ़ कंदियूं आहिनि। उन खां अलावा उहे ब्लड प्रेशर खे काबू करण में, जिस्म में खून ठाहिण ऐं हॾियुनि खे मज़बूत करण में बि मदद कंदियूं आहिनि।